अस्सलाम वालेकुम। अॼु असां पटीअ जा अखर बुनियादी लफ़्ज़नि खां गॾु पढ़ंदासीं। अलफ़ अखे, बे बतक, बे बकरी, भे भोलो, ते तारो, थे थेलो, टे टांगो, ठे ठूठे, से समर, पे पन, जीम जहाज, जे जिभ, झे झिरकी, जे जन्य, चे चंद्र, छे छतरी, हे हजम, खे खचर, दाल दोहल, धे धोबी, दे डेडर, ढे ढेल, ढे ढगो, जाल जर्रो, रे रिछ, अड़े माड़ी, जे जंजीरा, सीन सीटी, शीन शीशी, स्वाद संतूक, ज्वाद ज़ईफ़, तूए तोतो, जुए ज़ालिम, आइनु ऐनक, गैन गालिचो, फे फानूस, फे फीथो, काफ कलम, काफ कुत्तो, खे खट्ट, गाफ गदह, गे गाँव, घे घोड़ो, ये सिंह, लाम लकोण, मीम मस, नून नथ, अणे वण, वा वाढो, हे हाथी, हमज़ो एट, ये यकतारो। इन खां बाद में असां तव्हांखे ॿुधाईंदासूं त अखि छा आहे, बदक छा आहे, बकरी छा आहे, ढगो छा आहे, सीटी छा आहे, फीथो छा आहे, घोड़ो छा आहे, गालीचो छा आहे, यकतारो छा आहे, पेट छा आहे। इहे सभु कुझु असांखे तफ़सील सां तव्हांखे ॿुधाईंदासीं।